الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن الناس من يقول آمنا بالله وباليوم الآخر وما هم بمؤمنين يخادعون الله وهو خادعهم وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون. وإذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا أنؤمن كما آمن السفهاء ألا إنهم هم السفهاء ولكن لا يعلمون. صدق اللہ العظیم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे. हिते मौजूद तमाम हाज़रीन खे, मूंखे ॾिसंदड़ तमाम नाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह. ट्रांसमिशन जो आगाज़ अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ बिलावल सुल्तान जी तिलावत क़ुरान पाक सां थियो. अल्हम्दुलिल्लाह अॼु हिकु ॿियो रोज़ो, चौथों रोज़ो मुबारक ऐं तव्हांजो ऐं असांजो साथ. ही वो वक़्तु आहे जेॾीमहिल असां रमज़ान जूं जेके स्टेप्स आहिनि उहे चढ़ी रहिया आहियूं. ऐं जॾहिं बि इंसानु चढ़ंदो आहे त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां चढ़ंदा आहियो स्टेप्स त आहिस्ता 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 हिकु हिकु स्टेप करे चढ़ंदा आहियो. ऐं वरी जॾहिं तव्हां लहंदा आहियो त तेज़ी सां लहींदा आहियो. कंहिं ॾाढो ख़ूब रमज़ान शरीफ़ खे ॿिनि मरहलनि में तोड़ियो आहे, इन ॿिनि मरहलनि में रखियो आहे. हिकु उहो मरहलो जेको तव्हां मथे वञो था, ॿियो उहो मरहलो जेको तव्हां हेठि लहो था. उहे 15 रोज़ा जेके तव्हां चढ़ी रहिया आहियो, हिन वक़्तु उन फेज़ में आहियूं असां. 15 रोज़ा उहे हूंदा जेके असां फ़ौरन ई असां गुज़ारे ईंदासीं, असांखे ख़बर न पवंदी. अॼु ट्रांसमिशन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं मां करणु चाहियां थी जेके असां कंदा त आहियूं, पर शायदि उनजो मफ़हूम, उनजो मतिलबु, उनजो सवाबु, उनजो तौरु तरीक़ो, उनजी जॻह, उनजो वक़्तु असां न ॼाणींदा आहियूं. मां ॻाल्हि करे रही आहियां उन ॻाल्हि जी जंहिंजो ज़िक्र काफ़ी दफ़ा क़ुरान पाक में पाण फ़रमायो वियो आहे. ऐं उहा ॻाल्हि जेका असां हर वक़्तु कॾहिं थोरी कॾहिं घणी असां कंदा रहंदा आहियूं. ख़ुदा ताला जी रज़ा में पंहिंजो माल ख़र्च करणु, ख़ुदा ताला सां तिजारत करणु, सदको ज़कात करणु. अॼु उन जी ॻाल्हि मां करे रही आहियां, अॼु ख़ैरात जी ॻाल्हि मां करे रही आहियां. क़ुरान पाक में हिकु जॻह ते फ़रमायो वियो आहे त तव्हां नेकी खे तेसि ताईं नथा पहुची सघो जेसि ताईं तव्हां ख़ुदा ताला जे ॾिनल, इहो सभु ख़ुदा ताला जे ॾिनल आहे, उन माल मां ख़र्च नथा कयो. तव्हां कावड़ ते कंट्रोल नथा कयो ऐं तव्हां माण्हुनि खे माफ़ु नथा कयो. ऐं बेशक त ख़ुदा ताला उन्हनि माण्हुनि खे पसंदि कंदो आहे. ये डिफरेंट जॻहुनि ते डिफरेंट ट्रांसलेशन्स जो मफ़हूम तव्हांजे साम्हूं मां पेश करे रही आहियां. हिकु जॻह ते किथे लिखियलु आहे, हुकुम ॾिनल आहे बल्कि, त जेको माल तव्हांखे ॾिनो वियो आहे उन माल मां तव्हां ख़र्च कयो. ऐं किथे किथे कंहिं मफ़हूम मुताबिक़ त जेका शइ तव्हां वटि आहे उन में पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ तव्हां रखी ॿियो ज़ख़ीरो न कयो, जेको अॼुकल्ह असां वटि कॉन्सेप्ट आहे. सेविंग्स, प्लॉटिंग, डिफरेंट शयूं, इंश्योरेंस, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असां वटि थी रहियूं आहिनि हिन वक़्तु. पर उन्हनि तमामु शयुनि जो हिकु तौरु तरीक़ो आहे जेको असां ताईं शायदि पहुचण खां पोइ बि किथे फेड आउट थी वियो आहे, असांखे नज़र नथो अचे. अॼु हदीस मुबारकनि जी रोशनी में, क़ुरान पाक जी रोशनी में इंशा अल्लाह इन ॻाल्हि खे सम्झंदासीं बि ऐं इन जे सही तरीक़े सां करण जो कोशिशि कंदासीं त उहो बि सिखी सघूं ऐं पोइ उन जो अमल बि पंहिंजी ज़िंदगी में करे सघूं.
क़ुरान पाक जी हिकु आयत जे मफ़हूम मुताबिक़ किथे इहो बि मां पढ़ियो, डिफरेंट ट्रांसलेशन्स में डिफरेंट लफ़्ज़ लिखियल आहिनि। किथे इहो फ़रमायल आहे त हिकु जीअं दाणो हूंदो आहे, हिकु सीड हूंदो आहे, तव्हां पोखींदा आहियो, उहो सीड तव्हां पोखींदा आहियो, उहो सीड ज़ाहिरा ॿूटो थींदो आहे। ॿूटे थियण खां पोइ 7 संगनि जो वर्ड किथे लिखियल आहे ऐं 7 संगनि मां 700 दाणनि जो वर्ड किथे लिखियल आहे। सो उहा हिकु शइ जेका तव्हां ख़ुदा ताला जी राह में ख़र्च कयो था, उहो हिकु दाणो, उहो किथे इशारतन इहो बि ॿुधायल आहे हिकु मफ़हूम मुताबिक़ त किथे इशारतन इहो ॿुधायल आहे त उहो 700 गुना वधीक तव्हांखे मिली रहियो आहे। काफ़िनि जॻहियुनि ते काफ़िनि रिवायतुनि में हिकु रिवायत अहिड़ी बि अचे थी त हिकु सहाबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम कलीमुल्लाह हुआ, ख़ुदा ताला सां कलाम कंदा हुआ। उन्हनि खे उन्हनि अर्ज़ु फ़रमायो त मुंहिंजे हिसे जो जेको रिस्क आहे ख़ुदा ताला मूंखे ॾेई छॾे, मूंखे मिली वञे। ही ॻाल्हियूं, ही वाक़िया, ही क़िसा असांखे सेखारण जे लाइ आहिनि। किथे इहो लिखियलु आयो त उनजो रिस्क जेको हो 10 माननि जे बराबरि हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा ताला सां कलाम कयो ऐं इहो फ़रमायनि त हीउ बंदो हे घुरी रहियो आहे, हे चई रहियो आहे। ख़ुदा ताला जो हिनजो रिस्क त हीअं हो, पर हींअर घुरे थो त मां सॼो रिस्क हिनजो हींअर ॾियां थो। उहे 10 मानियूं उनखे मिलियूं, किसो उते ख़तमु थियो। उनजो जेको रिस्क हो उते मिलियो, उनजो रिस्क उते बंदि थी वियो। ऐं तव्हां मां बख़ूबी सुञाणो था दुनिया में जंहिंजो रिस्क बंदि थी वञे उनजो पोइ आख़िरी सफ़र शुरू थी वेंदो आहे। कहाणी कुझु ॿी थी, रिस्क ख़तमु थियण ते आख़िरी सफ़र शुरू थियणु खपे, हा, पर थियो कुझु ॿियो। कुझु अरसे पोइ जॾहिं उन माण्हू खे ॾिठो वियो त उन माण्हू जे दर जे ॿाहिरि माण्हू बीठा हुआ ऐं उन्हनि चयो पिए त अचो पहिरीं हितां तव्हां लंगर खाए वञो, पोइ अॻियां वञिजो। अचो हितां त रिस्क खाए वञो, पोइ तव्हां वञिजो। जॾहिं पुछा कराई त मालूम थियो त उन शख़्स जेका ख़ुदा ताला उनखे रिस्क अता फ़रमायो हो, उन 10 मानियुनि मां हिकु उन पंहिंजी ज़रूरत हुई पाण रखी, 9 ख़ुदा ताला जी राह में ख़ैरियात करे छॾी। ऐं छो त ख़ुदा ताला पाण फ़रमाइनि था त ख़ुदा ताला कंहिंजो कर्ज़ न रखंदो आहे। तव्हां जेको ख़ुदा जी राह में ॾियो था उनखां कई गुना वधीक तव्हांखे वापसि मिलंदो आहे। उहे 9 मानियूं 90 थी मिलियूं, 90 मां वरी हिकिड़ी खई वई ऐं बाक़ी 89 मानियूं ॾिनियूं वयूं। उहे 89 मानियूं वरी 10 गुना वधीक मिली वयूं ऐं इहो किस्सो हलंदो रहियो। ऐं यकीन कयो अॼोकी दुनिया में तव्हां वॾा उहे कामयाब माण्हू ॾिठा हूंदा जिन जी बज़ाहिरन हिकु सादगी हूंदी आहे, जेके पाण बज़ाहिरन सादा माण्हू लॻंदा आहिनि, पर उन्हनि जो माल दौलत उहो कई गुना वधीक हूंदो आहे, एतिरो गुना वधीक हूंदो आहे जो ख़र्च करे करे थकिजी पवंदा आहिनि, पर कॾहिं उन्हनि जो माल ख़तमु कोन थींदो आहे। ही उहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु मां पंहिंजी ट्रांसमिशन्स में करणु चाहियां थी, उन्हनि जे बारे में सिखणु चाहियां थी, पंहिंजी ज़िंदगी में अमली तौर ते तमामु उन्हनि शयुनि खे अपनाइणु चाहियां थी। अॼु इंशाअल्लाह वक़्तन फ़वक़्तन तव्हांखे डिफरेंट हदीस मुबारकनि जी रोशनी में, क़ुरान पाक जी आयतुनि जी रोशनी में, डिफरेंट वाक़िअनि जी रोशनी में इंशाअल्लाह इन ॻाल्हि ते हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजो पुख़्तो ईमान कंदासीं त ख़ुदा जी राह में जॾहिं बि तव्हां कुझु ॾींदा आहियो, ख़ुदा ताला सां जॾहिं तव्हां तिजारत कंदा आहियो, ख़ुदा ताला खे जॾहिं तव्हां कर्ज़ ॾींदा आहियो त उहो कर्ज़ रायगां कोन वेंदो आहे, बल्कि कई गुना वधीक, कॾहिं 10 गुना, कॾहिं 7 गुना, त कॾहिं 700 गुना थी तव्हांखे वापसि मिलंदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी जेको तव्हांखे तव्हांजे दस्तरख़ाननि ते चाहे सहर हुजे या इफ्तार हमेशह सजंदो आहे। करशी जामे शीरी उहो मशरूब आहे जेको तव्हांखे भारीपन न थियणु ॾींदा आहे। करशी जामे शीरी तव्हांखे रमज़ान जी रौनकूं जेके आहिनि उहे वधाईंदो आहे। करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी हिकु अहिड़ो मनसूबो जेको तव्हांखे रिहाइशी प्लॉट्स ऐं कमर्शियल प्लॉट्स गॾोगॾु ॾेई रहियो आहे। हिकु आइकॉन मार्केटिंग जो हिकु ॾाढो ज़बरदस्त हिकु प्रोजेक्ट आहे जेको तव्हांखे मिली रहियो आहे, जंहिंमें तव्हां अगरि कुल रक़म अदा कयो था त तव्हांखे 40% डिस्काउंट मिले थो, ऐं जेकॾहिं तव्हां सिन टीवी जो हवालो ॾियो था त मज़ीद 25% ऑफ तव्हांखे मिली रहियो आहे। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन में मुंहिंजा साथी
साथी ऐं किचन जा शहनशाह, किचन जा बादशाह फैसल सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ठीक ठाक। तबियत ठीकु आहे फैसल? बिल्कुल ठीक। छा थी रहियो आहे अॼु असांजे किचन में? रोज़ो आहे? जी अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह। छा थी रहियो आहे किचन में? अॼु असां ठाहींदासीं तलो जो जेको किचन आहे असांजो, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, विटामिन ए, ई का भरपूर लो कोलेस्ट्रॉल है, ओमेगा 3 और 6 मौजूद है, तमाम बेहतरीन पैकिंग में है। 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर में है। बनस्पति भी हिननि जो तमाम बेहतरीन है, पाउचेस में मिले पियो। खाधा ॾाढा सुठा ठहंदा आहिनि। ऐं हिन में जेको असां रेसिपी ठाहियूं पिया उहो असां ठाहियूं पिया बैग पॉलर जे असां वटि आई आहे ब्रांड। ऐं बैग पॉलर में असां ठाहींदासीं स्पैगेटी। उहो तव्हां चिकन में ठाहियो, बीफ में ठाहियो, मटन में ठाहियो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। असां ठाहींदासीं चिकन कीमे में स्पैगेटी। त हिन जी वसी रेंज आहे। ऐं हिननि जा जो स्लोगन आहे द ट्रू पास्ता एक्सपर्ट आहिनि। ऐं हिननि जा 26 खां मथे रेसिपीज़ मार्केट में अवेलेबल आहिनि, तव्हां वठी सघो था। काफ़ी वसी रेंज आहे। ऐं हिननि जो खाउसा आहे, तिक्का मैक्रोनी आहे, हिननि जो हे जेको ग्रीन चिली पेस्ट आहे, पास्ता पेस्ट आहे, टोमेटो केचप आहे, चाट मसालो तमामु बहितरीनु आहे। त इहे सभु शयूं तव्हांखे मिली वेंदियूं। सोया सॉस, चिली सॉस ऐं हिन जे अलावा विनेगर, अछो सिरको, इहो बि हिननि जो तमामु बेस्ट मिले पियो। अॼु असां ठाहियूं पिया जेको हिन जो मैक्रोनी सॉरी स्पैगेटी ठाहियूं पिया। हिन जो हाफ पैक मां यूज़ कयां पियो, ठीकु आहे। 6 अगरि पूरो पैक कंदो त 6 खां 8 माण्हू खाईंदा आहिनि। अगरि हाफ पैक कंदो त 4% जी 3 to 4% जी सर्विंग थी वेंदी। त हिन जे लाइ ख़वातीन जी आसानी जे लाइ मां ॾेखारणु चाहियां थी त हाफ पैकेट एतिरो यूज़ कयो। फैसल का ॻाल्हि लिकाए कोन्हे, मतलब ख़बर है कि जल्दी जल्दी रेसिपीज़ ठाहे छॾंदो आहे। मुंहिंजी स्पीड इलाही आहे। स्पीड घणी आहे। अच्छा, दी ब्रेक की तरफ बि असांखे वञिणो आहे फैसल। ऐं कुझु शयूं छा असां करे रहिया आहियूं या ब्रेक ते हलूं? बस मां ऑयल गरम करी हिन में अदरक लहसुन जो पेस्ट विझंदुसि, 2 खाइण जा चमचा ऐं 1 बसर हाफ स्लाइस कटिंग करे हुनखे हल्को सौते कंदासीं। हुनमें असां विझंदासीं 1 पा चिकन जो कीमो, जेसिताईं फ्राई कंदासीं। तव्हां ब्रेक वठो। ठीकु आहे, ठीकु आहे। वक़्तु आहे ब्रेक जो। नाज़रीन, हिते सलाम रमज़ान जे किचन में ॾाढी ज़बरदस्त रेसिपी जेका आहे अॼु उहा ठही रही आहे। अल्हम्दुलिल्लाह। ब्रेक ते हलूं था। वापसि अची कुझु महिमाननि सां तव्हांखे मिलाइणो आहे, कुझु ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं सेखारणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। हिन ट्रांसमिशन में जिन आवाज़नि असांखे जॉइन कयो आहे उन में सभिनी खां पहिरियों सगत तशरीफ़ फरमा आहिनि मोहम्मद इमरान अनवार कादरी साहिबनि जेके सगत तशरीफ़ फरमा आहिनि। गॾोगॾु अल फजर ब्रदर्स आहिनि जेके सगत तशरीफ़ फरमा आहिनि, जिन में असां वटि मोहम्मद उवैस इमरान साहिबु आहिनि, मोहम्मद बिलाल इमरान साहिबु आहिनि ऐं मोहम्मद इस्माइल इमरान साहिबु आहिनि जेके सगत तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहियां थी ट्रांसमिशन में असांखे खोड़ सारी शयूं ज़ाहिरा वक़्त जे रहंदे खोड़ सारी शयूं कवर करणियूं आहिनि। मां चाहियां थी त हिकु नाज़ शरीफ़ शामिल कई वञे ऐं असां सां गॾु अल फजर ब्रदर्स आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि ऐं हिन ट्रांसमिशन में नात शरीफ़ जो जेको सिलसिलो आहे उन जो आगाज़ कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझ पे भी चश्मे करम मेरे आका करना, मुझ पे भी चश्मे करम मेरे आका करना। अब तो मेरा भी है रहमत का तकाज़ा करना, मुझ पे भी चश्मे करम, मुझ पे भी चश्मे करम है मेरे आका करना, मुझ पे भी चश्मे करम है मेरे आका करना। हक तो मेरा भी है रहमत का तकाज़ा करना, हक तो मेरा भी है रहमत का तकाज़ा करना, मुझ पे भी चश्मे करम। कोई फारूक से पूछे कि किसे आता है, कोई फारूक से पूछे कि किसे आता
دل کی دنیا کو نظر سے کہو بالا کرنا، دل کی دنیا کو نظر سے کہو بالا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم اے میرے آقا کرنا، تو میرا بھی ہے رحمت کا تقاضا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم۔ ماشاءاللہ، سبحان اللہ سبحان اللہ۔ اچھا جتھے الحمدللہ ناز شریف جو خوبصورت آوازن جو जेको सिलसिलो आहे उन जो आगाज़ अलहमदिल्ला थी चुको आहे। मां वञणु चाहियां थी हाणे फैसल जी तरफ़। फैसल जी किचन मां जेके आहिनि उहे आवाज़ूं अची रहियूं आहिनि, ख़ुशबू अची रहियूं आहिनि। फैसल छा थी रहियो आहे किचन में? बस ही मां स्टार्ट करे छॾी आहे। हिनजी वेजिटेबल्स ऐं चिकन खे स्टर फ्राई कयां पियो। सभिनी खां पहिरीं तलो कुकिंग ऑयल खयों, 6 खाइण जा चमचा। हुनमें असां विझी 1 गंढ बसर जी नंढी ऑमलेट वांगुरु चॉप करे या हाफ स्लाइस में हल्को सो स्टर फ्राई कंदो। अदरक थूम जो पेस्ट विझंदो, 1 टेबल स्पून हुन सां गॾु पोइ तव्हां हिन में विझंदो चिकन, 1 खां 1.5 पाव जेतिरो कीमो बीफ चिकन मां चिकन में ठाहियां पियो। उनखे थोरो सो फ्राई कंदो, चिकन जो कलर चेंज थींदो, पोइ हुन में टमाटो विझी छॾिजो, 1 अदर टमाटे जो पेस्ट या चॉप कयो टमाटो विधो। उनखां पोइ कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो, कारा मिर्च फ्रेश कुटियल 1 चांहि जो चमचे खां थोरा घटि विझिजो, ऐं हल्दी पाउडर हैड जेको हूंदो आहे 1 चांहि जो चमचो, ऐं ज़ीरो 1 चांहि जो चमचो, लूणु 1 चांहि जो चमचो, ऐं चिकन पाउडर विधो हिन में 1 चांहि जो चमचो। हल्को सो उनखे फ्राई कयो। देन हिन में भाॼियूं विधियूं, 1 शिमला मिर्च, 1 गजर ॻाढ़ी वारी, ऐं बंद गोभी हाफ खणी जूलियन कटिंग करे बारीक हिनखे विधो, ऐं तेज़ बाहि ते हिनखे फ्राई कयो। हीअ बिल्कुलु 5 मिंटनि में रेसिपी तयारु थी वेंदी आहे, स्टर फ्राई थी वेंदी। हाणे असां हिन में छा विझंदासीं, हिते सोया सॉस, बेक पाउडर जो ठीकु आहे। असांखे सभिनी खां पहिरीं विनेगर विझी रहिया विनेगर 1 टेबल स्पून, 1 खाइण जो चमचो खुली वियो, का ॻाल्हि न आहे। ऐं हुनजे बाद सोया सॉस, बेक पाउडर जो, हा, ऐं चिली सॉस बि असां यूज़ चिली कंदासीं। सॉस बि वेंदो 1 टीस्पून। इलाही वधीक स्पाइसी न करिणो आहे, छाकाणि त हिन में ऑलरेडी असां ॻाढ़ा मिर्च कुटियल ऐं कारा मिर्च विझी चुका आहियूं। 1 टीस्पून हलियो। अच्छा, शिमला मिर्च बि स्पाइसिस ईंदा आहिनि? शिमला मिर्च खां थोरो सो ईंदो आहे। हाणे टोमेटो केचप ही विझंदासीं। हिननि जो बेक पाउडर जो आहे ही 3 to 4 टेबल स्पून, वधीक न। सही, 3 to 4 टेबल स्पून। अच्छा, जेके माण्हू वधीक स्पाइसी पसंदि कनि था उनमें असां हिननि जो चिली सॉस बि यूज़ करे सघूं? हा, चिली सॉस। तॾहिं मां चिली सॉस थोरो पाकिस्तानी टच में खायो आहे। इंशाल्लाह पोइ नेक्स्ट एपिसोड्स में जेको आहे वाइट पास्ता ऐं डिफरेंट क़िस्म जा खाउसे वग़ैरह सभु ठाहिण सेखारिबो। थोरो हिनखे तेज़ बाहि ते स्टर फ्राई कंदासीं ताकी हिन में जेको सॉसेस आहिनि उहे ड्राई थी वञनि। स्पैगेटी जो तरीक़ेकार छा आहे कि हिनखे 2 पीस करे वठो, पाणी बॉइल करो, 1 टेबल स्पून ऑयल विधो ऐं हाफ टी स्पून लूणु विझी पाणी में बॉइलिंग ईंदी स्पैगेटी विझी छॾिजो। 8 मिंट लॻंदा आहिनि। 2-3 मिंटनि खां पोइ उनखे हल्को सो मूव कंदो, हू पचणु शुरू थींदी, साइड पलटाए छॾिजो, वरी पचंदी। 8 मिंटनि खां पोइ कढी वठिजो, न त ही टुटी पवंदी। जॾहिं कढंदो हिनखे स्ट्रेनर में त पोइ तव्हां छा कंदो, हिनखे कढण खां पोइ मथां फौरन कुकिंग ऑयल विझणो आहे। पोइ सॼो ॾींहुं बि पई हूंदी त ॼमंदी न। अगरि कुकिंग ऑयल न विधो त ही पाण में चिपकी पवंदी। सही। अच्छा, कुझु माण्हू चवंदा आहिनि त थधे पाणी मां बि गुज़ारियो। हा, थधे पाणी में गुज़ारे, सॉरी, थधे पाणी में गुज़ारे मां आई कैन कुक। अच्छा जी। सो अच्छा, हिनखे जेको ही मिक्स करण वारो जेको हिकु पॉइंट आहे न, आई गेस इहो मेन आहे। बिल्कुलु, इहो अगरि तव्हां सही न कयो त पोइ तव्हांजी रेसिपी जी जेका शक्ल आहे उहा कुझु बि थी वेंदी, बिल्कुलु खिचड़ी थी वेंदी। हा, खिचड़ी थी वेंदी। ऐं ॿियो छा आहे कि हिन जो तरीक़ेकार छा आहे मिक्स करण जो, कि तव्हां हिकिड़ो तेज़ बाहि रखंदो, हल्को न रखंदो, ऐं हिनखे मिक्स करण लाइ हीअं खणणो आहे, हीअं मथे जी तरफ़ मूव करणु। भली किचन में थोरी गंदगी थींदी आहे, शयूं किलंदियूं, लेकिन हिन तरीक़े सां जीअं सालन वांगुरु तव्हां हिनखे न घुमाईंदो, न त स्पैगेटी जेका घुमाए छॾींदा आहियूं फौरन। बसि हिन तरीक़े सां। अच्छा, मां इहो ॾाढो ईज़ी हिकिड़ो तरीक़ो फैसल ॻोल्हियो त असां वटि जेके नॉर्मली जेके घरनि में कांटा हूंदा आहिनि, फोक जेके असां कंदा आहियूं, असां 2 फोक खणी था उन सां बि ईअं, अगरि टोंग अवेलेबल न आहे ऑफ कोर्स त तव्हां ईअं करे सघो। हे असांजो थी वियो। आख़िर में स्प्रिंग ऑनियन जेके आहिनि जूलियन कटिंग थियल मथां खां। फाइनल जॾहिं को बि चाइनीज़ का बि इटालियन रेसिपी ठाहींदा आहियो त साई बसर जेका हूंदी आहे न, स्प्रिंग ऑनियन, उहो लास्ट में विझबी आहे। सही, असांजो डन थी वियो। ज़बरदस्त। त हीअ असांजी रेसिपी झटपट वारी रेसिपी असांजी तयारु आहे। ऐं अच्छा, हीअ जेको तव्हां बॉइल कयो, बिकॉज़ हीअ जेको हींअर पचण जो जेको टाइम आहे उहो त 5 मिनट्स मुश्किल सां 3 to 5 मिनट्स। 3 to 5 मिनट। जेके स्पैगेटीज़ जो जेको टाइम आहे इहो बॉइल करे 7 to 8 मिनट।
ठीकु आहे. असां इनखे असां रखी बि सघूं था अगरि फ्रिज में रखी छॾियो पूरो या हफ़्तो बि रखी सघो था, लेकिन ऑयलिंग करण खां बाद. ज़बरदस्त. ऑयलिंग सुठी कंदो न, जीअं मथे जो मसाज कंदो न ऑयलिंग, उन तरह हिन में बि मसाज न कजो, ऑयल विझी स्पून सां थोरो इनखे मूव कंदो त हीअ ख़राब न थींदी. रेस्टोरेंट्स में होटलनि में पई हूंदियूं आहिनि, हफ़्तो बि रखंदा आहिनि. ज़बरदस्त. पोइ हीअ त मतिलबु ईज़ी थी वियो. अगरि असां तव्हां बॉइल करे मैक्रोनी हुजे, स्पैगेटी हुजे, सभु असां रखी सघूं था. ठीकु आहे. ऐं जो पास्ता स्ट्रिप्स हूंदियूं आहिनि वॾियूं वारियूं, उहे बि रखी सघूं था. ठीकु आहे जी, ज़बरदस्त. हीअ असांजी ज़बरदस्त क़िस्म जी जेका रेसिपी आहे उहा तयारु थी वई आहे. बेक पार्लर जी स्पैगेटीज़ असां हिते तयारु कयूं आहिनि, जंहिंखे असां ठाहियो आहे तलो कुकिंग ऑयल में. तलो कुकिंग ऑयल जेको इलाही लाइट ऑयल आहे ऐं ॿारनि जे लाइ इलाही मुफ़ीद आहे. ओमेगा 3 हिन में मौजूदु आहे. प्लस जी बेक पार्लर जी जेके स्पैगेटीज़ आहिनि उहे तयारु थी वियूं आहिनि ऐं उन्हनि स्पैगेटीज़ सां गॾोगॾु अच्छा कुझु ॿियो असां ठाहियूं पिया. ड्रिंक ठाहींदासीं. असां ड्रिंक ठाहियूं पिया. इलायची फ्लेवर आहे, इलायची फिकरशी जामिल शीरी जेको लाइट रिफ्रेशिंग आहे. हिनखे असां ठाहींदासीं खीर सां गॾु. ठीकु आहे. थधो खीर हुजे या नॉर्मल खीर में, सहरी में, अफ़्तारी में तव्हां ॿार अगरि नथा पीअनि खीर त हुनमें विझी ॾियो, ॾाढो ज़बरदस्त फ्लेवर ईंदो. ऐं सहरी में जॾहिं इलायची वारो फ्लेवर तव्हां विझी पीअंदव शरबत या खीर में, त तव्हांखे एसिडिटी कोन थींदी, हाज़मो सही रहंदो. सॼो ॾींहुं रोज़े में अक्सर माण्हुनि खे शिकायत हूंदी आहे बदहज़मी जी ऐं एसिडिटी थी. एक्चुअली अगरि स्पेशली तव्हां जॾहिं ॿाहिरां सहरी या अफ़्तार तव्हां ॿाहिरि करे वठो पोइ त इहो ज़रूरु थींदो आहे. सो हूअं बि माण्हू इलायची जो कंज़प्शन कंदा आहिनि ऐं उहा ई इलायची वरी कंहिं ड्रिंक में अची वञे. ऐं बीइंग अ पाकिस्तानी मां इन शइ खे सम्झी सघां थी त असां केतिरो बि मौसम हुजे पर ड्रिंक जेका असांखे थधी ई खपंदी आहे. सो थधी ऐं उन खां पोइ करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर, इहे ॿ शयूं अगरि मिली वञनि त ज़ाहिर आहे तव्हांजी उहा तमामु जेका एसिडिटी आहे या काई जलन वारी फीलिंग आहे उहा ख़तमु थी वेंदी आहे. थैंक यू सो मच फैसल. ज़बरदस्त. अच्छा चाय जो तव्हां ॾियो. हा चाय असां ठाहियो. टपाल मेज़बान पर्ल्डस जेका टी आहे उहा तव्हां ई मां बख़ूबी सुञाणो था त असांजे दस्तरख़ाननि ते सजंदी आहे. सहर में अफ़्तार में ज़रूरु हुनजी कंज़प्शन रहंदी आहे. जेसि ताईं स्पेसिफिकली सिंध में रहंदड़ माण्हू या सिंधी ॻाल्हाइण, असांजो नॉर्मली कॉम जो बि कॉमियत जो मसइलो आहे असांजो. हा टपाल मेज़बान जेका आहे उहा ज़रूरु असां वटि यूज़ थींदी आहे. टपाल मेज़बान जेका सिंध जी शान आहे ऐं सिंध जी नंबर 1 चांहि आहे, उनजो कंज़प्शन थींदो आहे. असां थोरी देरि में ठाहींदासीं. ठीकु आहे. असां अफ़्तारी खां पोइ असां इहा चांहि ठाहींदासीं. ब्रेक जो टाइम आहे, जल्दी सां ब्रेक जी तरफ़ वञूं था. थैंक यू सो मच फैसल. ॾाढी ज़बरदस्त रेसिपी असांजे नाज़रीन खे सेखारण जे लाइ. हली रहिया आहियूं ब्रेक जी तरफ़. वापसि अची इंशाअल्लाह सलाम रमज़ान जी ट्रांसमिशन में तव्हां सां हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात कंदासीं. तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर. हिन ट्रांसमिशन में असांखे कुझु ॿियनि साथियुनि जॉइन कयो आहे ऐं हमेशह जे तव्हां सभई ॼाणो था त असां जॾहिं गॾिजंदा आहियूं त कुझु सिखंदा आहियूं, कुझु सेखारण जी कोशिशि कंदा आहियूं, कुझु ॼाणंदा आहियूं, कुझु ॼाणण जी कोशिशि कंदा आहियूं. ऐं इन्हनि लफ़्ज़नि खे इन सिलसिले खे अॻियां वधाइण जे लाइ असां गॾु हिकु इस्लामिक स्कॉलर जुड़िया आहिनि. पाण हिकु राइटर बि आहिनि असां गॾु, ज़हीर हुसैन हैदरी साहिबनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि. भली का असांजी ट्रांसमिशन में तव्हांखे गॾो कुझु आवाज़ूं बि आहिनि जेके असांखे जॉइन कयो आहे. असांखे मोना खुरम साहिबान जिन असांखे जॉइन कयो आहे ऐं नातख़्वा हुरिया इमरान साहिबान जिन असांखे जॉइन कयो आहे. अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ूबसूरती सां हिकु सिलसिलो हली रहियो आहे. हिन सिलसिले खे मां अॻियां वधाइणु चाहियां थी. असां गॾु मोहम्मद इमरान अनवार कादरी साहिबु तशरीफ़ फ़रमा आहिनि. मां चाहियां थी त उन्हनि जो आवाज़ शामिलु कजे असांजी ट्रांसमिशन में ऐं इन सिलसिले खे जेको ॾाढो ख़ूबसूरती सां जुड़ी चुको आहे उनखे ईअं ई जोड़िजे, ईअं ई हलाइजे. बिस्मिल्लाह रहमान रहीम. इरादे रोज़ बनते हैं, रोज़ टूट जाते हैं, मदीने वो ही जाते हैं जिन्हें आका बुलाते हैं. क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात मदीने दी सारी दुनिया खांदिए खैरात मदीने दी. चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले.
میرا دل بھی چمکا دے چمکانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے، برستا نہیں دیکھ کر ابر رحمت، برستا نہیں دیکھ کر ابر رحمت، بدوں پر بھی برسا دے برسانے والے، اور رہے گا یوں ہی ان کا چرچا، رہے گا یوں ہی ان کا چرچا، رہے گا پڑے خاک ہو جائیں جل جانے والے، میں مجرم ہوا کا مجھے ساتھ لے لو، میں مجرم ہوا کا مجھے ساتھ لے لو، کہ راستے میں ہیں جا بجا تھانے والے، اور رضا نفس دشمن ہے دم میں نہ آنا، رضا نفس دشمن ہے دم میں نہ آنا، رضا نفس دشمن ہے دم میں نہ آنا، کہاں تم نے دیکھے ہیں چندرانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے۔ سبحان اللہ سبحان اللہ، کیا ہی بات، ماشاء اللہ۔ ظہیر حسین صاحب تہاڈی طرف اچن چاہیندہ وہیں اج شروعات میں اسا کچھ گال اڑی رکھی ٹرانسمیشن میں، اسا خرچ تو کندا آہیوں اسپیسیفکلی جی رمضان شریف ایندو آہے، دسترخوان سجندا آہن، افطاری ٹائم تے تاں ونو تاں کہ مانو ڈفرینٹ شیوں ورہائن تاں کہ نظر ایندا آہن، صحیح اللہ جی راہ میں خرچ کرن چھا ہے، طریقو چھا ہے، ऐं قرآن پاک ऐं حدیث مبارک جی روشنی میں چھا اساں کے حکم ہے؟ اصل میں خیرات جو لفظی جکو ہے وہ ایک منطقی معنی رکھے تو، اساں وٹ گھणو کرے لفظن جی جکا سو رسمی معنی میں ہر جگہ تے اساں ان جو مس یوز کندا آہیوں، غلط استعمال کندا آہیوں۔ رمضان جو مہینو خاص کرے خیرات جے حوالے ساں اصل میں احساس جو مہینو ہے، بے شک اصل سجو ہن جو جکو منطق جکا بنیادی جو نقطو ہے وہ خیرات جو ہے احساس جو، جڏहिं तव्हां शऊरी तौर ते कंहिंजो दर्द महसूस करियो، दर्द महसूस करे उन खां पोइ जेका माण्हू ॾिए थो त उन खां पोइ उन में उनजी पंहिंजी अंदरि जेका जाज़बियत पैदा थी वञे थी, हुनजो ख़ुदि पंहिंजो जेको सो इमोशनल जेको सो इन्वॉल्वमेंट पैदा थी वञे त आउं को अमल करियां पियो। जीअं तव्हां ॻाल्हि कई ॾेखार जे लाइ त माण्हू वॾा वॾी शयूं ॾींदा आहिनि, फ़ोटू कढाइण लाइ, इहो ॻाल्हि इहा आहे त हिते ख़ुदा ऐं इंसान जे पंहिंजो पाण जो रिश्तो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू ॾिसे त रस्तनि ते हर जॻह ते पंहिंजे मुआशिरे में पंहिंजे पाड़े में एतिरा त माण्हू परेशान हाल आहिनि, उहे ख़ुददार बि इंसान आहिनि जेके घुरी कोन था सघनि। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उहा शइ जे हज़रत अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो कौल यादि अची वियो त उन फरमायो त तव्हां जेकॾहिं कंहिंजे घुरण खां पोइ ॾियो था त थी सघे थो त पंहिंजो पाण खे दुनिया जे हवाले सां नंगो आर खां बचाइण लाइ ॾींदा हुजो, पर तव्हां ख़ुदि ख़बर रसां कयो, ख़बर वठो त तव्हांजे पाड़े में को अहिड़ो आहे जेको घुरे कोन थो ऐं उनजी ज़रूरत आहे, तव्हां उनजी जेको सो ख़ुदि महसूसु करे। ऐं ॿियो बि हज़रत अली अलैहिस्सलाम जो कौल आहे त जेकॾहिं कंहिंखे ॾियो था ख़ैरात ॾियो था उनजी अखियुनि में न ॾिसो, हुनजी अखियुनि में ॾिसंदो त हुनजे अखियुनि में शर्मसारी, नदामत, एहसान इहो महसूसु थींदो त तव्हां ते एहसान पिया करियो। फरमाइनि था जेकॾहिं इहा शइ पैदा थई त पोइ तव्हां ॾियण वारे में गुरूर ऐं तकबर पैदा थी वेंदो। तव्हां ॾियो था ॾेई त छॾियो पर तव्हां ख़ुदि मगरूर थी वेंदा, मूं ई कयो,
मूं एतिरो कुझु ॾिनो। इन करे पहिरीं त ॻाल्हि आहे त ख़ैरात खे तव्हां मंतकी अंदाज़ में सोचे पोइ ॾियो ऐं पोइ ख़ुदि पंहिंजे हथनि सां ॾियो। सही मरी वञण खां पोइ असीं जेको असां पुठियां अज़ीज़ क़रीब ॾियनि था ठीकु आहे, मगर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त मूंखे साम्हूं हिकिड़ो सरवर काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो त हिकिड़े शख़्स जेको आहे उनजो तमामु घणो जेको उन वक़्त में खजूर हुई, सॼो दारोमदार सॼो वापारु वग़ैरह खजूर ते हो, त उनजे लाइ केतिरा जेको छा भांडा भरियल हुआ खजूर जा। उन वसियत कई पंहिंजे पुटनि खे त तव्हां इहा जेका आहे सा जॾहिं मरी वञा त सरवर काइनात जे हथां इहो ख़ैरात कराइजो त जी जेको सो सही माण्हुनि खे मिली सघे। त जॾहिं हू मरी वियो ऐं विया सरवर काइनात वटि त साईं हुनजी वसियत हुई तव्हां हली पाण विरायो, पाण आया सा हबीब गॾु आहे विराइण लॻा। जॾहिं सभु विराए वरितऊं ऐं उनखां पोइ जेको सो हिकिड़ी खजूर बची पई हुई जेके कुंड में पई हुई, सरवर काइनात उनजे पुट खे चयो त खणी अच। खणी आयो, चए त हीअ त ठीकु आहे मूं विराई, उनखे सवाबु थींदो बरकत थींदी, इहो सभु कुझु हिकिड़े पासे, पर इहा हिकिड़ी खजूर हिकिड़ी जा खजी आहे उहा बि जेकॾहिं हू पंहिंजे हथनि सां पाण विराए हा त उनजो सवाबु हिन खां वधीक मिले सा। त ॻाल्हि इहा त पाण खे विराइणी आहे ऐं पाण ख़ैरु करिणो आहे, पाण जेको आहे ऐं ज़हन में इहो हुजे, दर्द हुजे, अहसासु हुजे त मुंहिंजा बच्चा जीअं खाइनि था, कॾहिं ईअं थी सघे थो तवंगर ग़रीब थी वेंदा आहिनि, कॾहिं ग़रीब जेके सो वॾा माण्हू थी वेंदा आहिनि, इन करे कंहिं शइ ते न कजे, ख़ैरात ख़ुदा ख़ातिर कजे ऐं फ़क़ति ख़ुदा ख़ातिर, ॾेखा न हुजे, ॾेखा न हुजे। सही सही ऐं सही तरीक़ो बि आई गेस इहो ई हूंदो आहे। अॻियां ट्रांसमिशन खे वधायूं था, असां गॾु मोना कामरान साहिब तशरीफ़ फ़रमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है वही घर बनाने को जी चाहता है, वो सोने से कंकर वो चांदी सी मट्टी नज़र में बसाने को जी चाहता है, वो शहरे मोहब्बत सितारों से चाँद कहता है हर दम तुम्हें क्या बताऊं, वो टुकड़ों का आलम इशारे में आका कि इतना मज़ा है कि फिर टूट जाने को जी चाहता है, वो शहरे मोहब्बत जिहादी मोहब्बत की आवाज़ गूंजी, कहा उनज़िला ने ये दुल्हन से अपनी इजाज़त अगर दो तो जामे शहादत लबों से लगाने को जी चाहता है, वो शहरे मोहब्बत वो नन्ना सा असग़र जो एड़ी रगड़ कर यही कह रहा था, वो ख़ैमे में रो कर कि बाबा मैं पानी का प्यासा नहीं हूँ, मेरा सर कटाने को जी चाहता है, वो शहरे मोहब्बत जिहादे मोहब्बत की आवाज़ गूंजी, कहा उनज़िला ने ये दुल्हन से अपनी इजाज़त अगर दो
تو جام شہادت لبوں سے لگانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر پہ چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا، وہاں مال و دولت کی کیا ہے حقیقت، جہاں سر جھکانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہیں، وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے، وہ سونے سے کنکر، وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ۔ وقت ہے سلام رمضان میں ایک بریک جو ناظرین تہاں سے ملاقات کیوں تھا ہن بریک کھپے سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان میں तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार ऐं ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ूबसूरती सां हिकु सिलसिलो आहे जेको हली रहियो आहे। कुझु ॿियनि आवाज़नि सां खे जॉइन कयो आहे, असांखे ज़ाकिर हुसैन कादरी साहिब आहिनि जिन सां खे हिन वक़्तु जॉइन कयो आहे, गॾोगॾु असांखे फ़ाइका इकराम साहिबा आहिनि जिन जॉइन कयो आहे, ऐं उन खां अॻु असां सां गॾु हुरिया इमरान साहिब तशरीफ़ फरमा आहिनि। मां गुज़ारिश करणु चाहींदमि हुरिया खे त पंहिंजी आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं आपके लिए मदीने से तोहफा लाई हूँ। मेरे लिए? ओह माशाल्लाह माशाल्लाह, अरे थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। आप कब गई थी आप मदीने शरीफ, कब गई थी आप? इसी माशाल्लाह माशाल्लाह। उम्रा किया? माशाल्लाह। रोज़ा है अभी आपका? यही असांजा अॼोका ॿार आहिनि। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। और यकीन जानिए ये ऐसा तोहफ़ा है कि जब भी मिलता है दिल कहता है कि और मिले और मिले। बहुत शुक्रिया आपका, बहुत शुक्रिया बहुत शुक्रिया। चलें अब हुरिया की आवाज़ में थैंक यू सो मच। और मुंहिंजे ख़्याल में त ही मुनासिब वक़्तु आहे इहो करण जो, हालांकि मूंखे का डायरेक्शन कोन मिलियल आहिनि, बट ही एॾो ख़ूबसूरत गिफ्ट मिलण खां पोइ मां हुरिया खे हथ ख़ाली नथी छॾणु चाहियां। आई एम रियली सॉरी। करशी जामे शीरी जो गिफ्ट हैम्पर आहे जेको मां हुरिया खे ॾियणु चाहियां थी। थैंक यू सो मच हुरिया, थैंक यू। तहां जी नात शामिल कंदासीं, बिस्मिल्लाह कीजिए। जो नबी का गुलाम हो जाए, उसका आला मकाम हो जाए, जो नबी का बस यही इंतज़ाम हो जाए, बस यही इंतज़ाम हो जाए, तेरे दर पे क़याम हो जाए, तेरे दर पे क़याम हो जाए, जो नबी का गुलाम हो जाए, उसका आला मकाम हो जाए, जो नबी का काश ऐसा हो सुबह माके में, काश ऐसा हो सुबह माके में, और मदीने में शाम हो जाए, और मदीने
में शाम हो जाए जो नबी का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब, बहुत खूब। तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ज़हीर हुसैन साहब। हिकु आयत मुबारक जो हिकु मफ़हूम मूं पढ़ियो, जी ट्रांसलेशन मूं पढ़ी, जंहिंजो कुझु मफ़हूम कुझु इन तरीक़े सां हो त जेको ख़ुशहाली में ऐं तंगी में ख़र्च करे, जेको कावड़ ते कंट्रोल करे, जेको माफ़ करे छॾे, उन्हनि सां ख़ुदा ताला मुहबत कंदो आहे। ख़ुदा ताला जी राह में ख़र्च करणु हिकु ज़रियो आहे ख़ुदा ताला जी मुहबत हासिल करण जो। पर हिते जिथे बयानु कयो वियो त ख़ुशहाली ऐं तंगी, मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी। असां वटि अक्सर इहो मसइलो हूंदो आहे, कुझु माण्हू जिन वटि जेके ॾेई सघनि था उहे ॾींदा बि आहिनि पंहिंजे हिसाब सां। वॾा वॾा दस्तरख़ान, NGOs, डिफरेंट शयूं असां वटि जेके थी रहियूं आहिनि असांखे नज़र अचनि थियूं। पर जेके माण्हू तंगी में आहिनि उन्हनि जो ख़ुदा ताला जी राह में ख़र्च करणु, छा का डायरेक्शन मिलियल आहे त तव्हां वटि हेतिरो माल हुजे त तव्हां ख़ुदा ताला जी राह में ख़र्च कयो, तव्हां वटि हेतिरो माल हुजे? आई एम श्योर त सदके ज़कात जा त असां वटि डिफरेंट बुक्स में डिफरेंट शयूं आहिनि, पर छा के अहिड़ियूं डायरेक्शन्स ॾिनल आहिनि त के हेतिरो कमाईंदो हुजे, हेतिरो खाईंदो हुजे, तॾहिं पोइ ख़ुदा ताला जी राह में ख़र्च करे? माशाल्लाह, तमामु सुठो सवाल कयो आहे तव्हां। ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिदायत जो जेको रस्तो या दरवाज़ो या मर्कज़ो महवर जेको आहे सो कलाम मजीद आहे। बेशक बेशक, छो त हू हिदायत जो दरवाज़ो बि आहे ऐं उन क़ुरान जी जेका दावा आहे, वला रतबिन वला याबिसिन इल्ला फ़ी किताब मुबीन, हर ख़ुश्क ऐं हर तर जो ज़िक्र हिन में आहे। माना त काइनात जो का शइ, को सवाल अहिड़ो कोन्हे जेको हिन किताब में न हुजे। सुभान अल्लाह। जे हर ख़ुश्क ऐं तर, माना असां जेसि ताईं दुनिया तरक़ी कंदी, चाहे साइंस केॾी बि तरक़ी करे, पर क़ुरान जेको आहे सो हर दौर में रहनुमा आहे ऐं उहो जदीद अंदाज़ में जेके जेके नयूं नयूं तक़ाज़ा हूंदियूं उनमें पूरी कंदियूं। तव्हांजो सवाल जे हिसाब सां आहे त का डायरेक्शन आहे कीअं ख़र्च कजे, त कलाम मजीद जी हिकिड़ी आयत आहे त यसलूनक माज़ा यनफ़िकून कुल अफ़ू, ऐं रसूल तोखां पुछनि था त असीं ख़र्च कीअं करियूं। जेको तव्हांजो सुवालु आहे इहो उन ज़माने में हो ऐं ख़ुदावंद आलम इन जो जवाबु ॾिनो आहे। इन जो जवाबु हाणे आउं कोन पियो ॾियां, इहो ख़ालिक़ काइनात ख़ुदि पियो जवाबु ॾिए त पुछनि था तोखां त असीं ख़र्च कीअं करियूं। कुल अफ़ू, चओ त जेको ज़रूरत खां बचे सो विराए छॾियो, जेको ज़रूरत खां बचे सो ॾेई छॾियो। हाणे इहा तवक्कल जी मंज़िल, असीं सोचींदा आहियूं सुभाणे छा थींदो, सभु ॾेई छॾियूं पोइ छा थींदो। असल में इहो असांजी तवक्कल जी खोट आहे, ख़ुदा ते ईमान जी खोट आहे। जेके उहे हस्तियूं जेके हिन मंज़िल ते हुयूं उहे जेको आहे सो ख़ुदा जी राह में विराए छॾींदा हुआ ऐं पोइ एतिरी उन मंज़िल ते हुआ जो उनखे कॾहिं खोट कोन थी। हाणे ज़रूरत खां बचे, हाणे आउं सोचींदुसि त मूं वटि जेकॾहिं कपिड़ा 5 वॻा आहिनि त आउं चवंदुसि त मुंहिंजी ज़रूरत आहे त मुंहिंजी हर वक़्तु ज़रूरत थी पवे, पर ज़रूरत 2 वॻनि में थी सघे थी। जेकॾहिं असीं सोचूं हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो मर्द आहे, हिकिड़ी औरत आहे, हिकिड़ी बेवा आहे, हिकिड़ी नंढी असांजी धीउ आहे, हाणे उहे जेके सो फाटल कपिड़ा पाइनि पियूं ऐं असीं रोज़ जेको सो आलीशान कपिड़ा देखा देखी में, घणो करे असां वटि जेको माहौल में शादी में वञूं था त उहो जेको वॻो जेको फलाणे जी जेको सो मंगणी में पातल आहे उहो असां वरी कोन पाईंदासीं, फलाणे जो ॾिठल आहे। इहो हिकिड़ो असांजो यूज़ टू आहे त इहो वॻा वारे कोन पिया, कॿट भरिया पिया हूंदा आहिनि, पर ज़रूरत खां, क़ुरान चवे त ज़रूरत खां वधीक जेको असां ॾेई छॾियो, रुॻो पैसनि जी ज़रूरत में न। तव्हांजे घर में कपिड़नि जा कॿट भरिया पिया आहिनि, पर तव्हां जेके ॾिसो त के नियाणियूं आहिनि जिन वटि कपिड़ा कोन्हे, फाटल कपिड़नि में हलनि थियूं, त इहो असांखां पुछाणो थींदो त असां ही सुठा कपिड़ा पाए पिया हलूं त ज़रूरत खां बचे ऐं 2 कपिड़नि में भली सघां थी। अहिड़े नमूने सां असां ज़रूरत खां वधीक जेकॾहिं आई, हाणे उन में पोइ ज़कात जो असुलु आहे, ख़ुम्स आहे, ख़ैरात आहे, उन जा मुख़्तलिफ़ स्लेब्स आहिनि, मुख़्तलिफ़ निसाब आहिनि। उन हिसाब सां असीं जेके ॾियूं त पोइ को बि ग़रीब कोन रहे। इस्लाम में गुरबत जो तसवर कोन्हे आई, इहे न आहे त इस्लाम को ग़रीबनि जो आहे, ठीकु आहे न। असांजो त मज़हबी असांखे फलाह बहबूद थो चवे। हज़रत अली अलैहिस्सलाम जेको आहे, इन लाइ मिसाल हज़रत अली अलैहिस्सलाम जेको जे दौर में हो उन वक़्त में हज़रत अली अलैहिस्सलाम जेको आहे सो चतियूं लॻियल कपिड़ा पाईंदो हो ऐं जेको सो अहिड़ो खाधो खाईंदो हो जो जेको सो हिकु दफ़ा ईद जे ॾींहुं मां ख़ुतबे खां पोइ हक़ में वक़्तु बि हुआ
ऐं जॾहिं घर पहुता त उनजा जेके दोस्त अज़ीज़ ईद मिलण आया त ॾिठऊं त जवन जी सुकल मानी जेको सो पाणी में ॿोड़े ऐं जेको सो टोड़े मुश्किल सां पिया खाइनि त उनखे सवाल पुछियो त ऐं हक़ में वक़्तु ऐं मौला अली तव्हां जेको सो जे घर में बतखूं मौजूदु हुयूं तव्हां उहे बि ज़बह करे सघिया थिए ईद जो ॾींहुं हो त उन जेको जवाबु ॾिनो न उहो फॉर एवर आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो हा ऐं बतख ज़बह करे सघेसि थी खाई सघेसि थी। मुंहिंजे मुल्क में हिजाज़ ऐं यमामा में के अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन खे इहा सुकल मानी बि नसीब कोन्हे त पोइ आऊं जेको आहे सो उनजो अमीर थी करे सुठो खाधो कीअं थो खाई सघां। हाणे जॾहिं इहो तसवुर ज़हन में हुजे न त पोइ असां पंहिंजो पाण खे खाधनि में सभिनी शयुनि में विराए सघूं था त असीं जेको सो पंहिंजो कपिड़ा बि जेकॾहिं आहिनि त घटि पाए सघूं था। दुनिया खे बि दुनियादारी में थी सघे थो इहे सभु शयूं उन वक़्त में। वरी जेकॾहिं असीं ॾिसूं त इमाम जाफ़र सादिक जे ज़माने में वेल ड्रेस्ड हो सुठा कपिड़ा पाईंदो त उन में कंहिं चयो त तव्हांजो ॾाढो अली जेको आहे उहो त जेको सो चतियूं पातल कपिड़ा पाईंदो तव्हां जेको सुठा कपिड़ा। हुन चयो त इस्लाम जेको आहे सो हरूभरू जेको सो रुॻो ई कोन थो चए त गुरबत जो हिन दौर में जेको सो असां हिन वक़्तु मुआशी हालात ठीकु आहिनि। हिन वक़्त में हर माण्हू जंहिं नमूने सां उन में मुआशी हालात सुठा आहिनि त उन में हरूभरू फाटल कपिड़ा पाए कोन्हे वञणा त उन में जेको आहे सो दुनिया में जेको हले थो उन हिसाब सां पर उन में सफ़ा हाई फाई न हुजे पर उन हिसाब सां इन करे डायरेक्शन्स आहिनि रसूल ख़ुदा आइमा मसूमीन ऐं उन्हनि जा जेके किरदार आहिनि असां इन्हनि जे ज़हीर सां अगरि असां घराने जी असां नज़र विझूं त इन्हनि घराने जी तमामु ज़िंदगी मुबारका जेका आहे उहा हर स्टेप ते हर वक़्त ते हर ॾींहं ते रहनुमाई करे थी असांखे टीचिंग्स ॾिए थी। मां वञणु चाहियां थी असांजा असां गॾु ॿिया साथी असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ज़ाकिर हुसैन कादरी साहिब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पंहिंजे दर ते सॼो ए शाहे उमम ॾिसां शहर मदीनो सिकड़ी अथम पंहिंजे दर ते सॼो ऐ शाहे उमम ॾिसां शहर मदीनो सिकड़ी अथम पंहिंजे दर ते सॼो उहो ॾींहुं बि त सुहिणा ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं तोॾे ही फ़क़ीर ईंदो उहो ॾींहुं बि त सुहिणा ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं तोॾे ही फ़क़ीर ईंदो सो ॾींहुं बि भाग भरियो थींदो थींदियूं पल में सारियूं दूरियूं ख़तम पंहिंजे दर ते सॼो जॾहिं तुंहिंजी दिलि बरादीद थींदी मूंखे तुंहिंजो कसम मुंहिंजी द थींदी जॾहिं तुंहिंजी दिलि बरादीद थींदी मूंखे तुंहिंजो कसम मुंहिंजी द थींदी सा ज़िंदगीअ में वॾी ईद हूंदी वॾा भाल थींदा थींदी नज़र करम पंहिंजे दर ते सॼो कयां कंहिं सां दिल जो अहवाल सॼणा आयो की न को पंहिंजो पराओ पुछण कयां कंहिं सां दिल जो अहवाल सॼणा आयो की न को पंहिंजो पराओ पुछण जॾहिं ईंदुसि साओ रोज़ो ॾिसणा थींदा अखड़नि जा पोइ जागा ख़तम पंहिंजे दर ते सॼो गुलाम मुर्तज़ा जी नती सिंध में सरे अबदाल मजा थो सॾड़ा करे
عظیم جت جی نتھی سندھ میں سرے سندھ منجا تھو سڈڑا کرے منجا سائیں منہ جو بیڑو ترے ہتے ہتے آقا رکھ جا برم پانچ در تے سجو اے شاہ امم ڈساں شہر مدینو سکڑی اتھم پانجے در تے سجو. سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ. وقت ہے بریک جو تہاں سا تھوڑی دیر میں ملاقات کیوں تھا سلام رمضان میں. سلام رمضان، سلام رمضان. سلام رمضان سگد ایک دفعہ بیہر تہاں سبنی سامو حاضر. اجگال خدا جی راہ میں خرچ کرن دی تھی رہی ہے، اجگال خدا تعالیٰ سے تجارت کرن دی تھی رہی ہے. اجگال وہ تھی رہی ہے جتے خدا تعالیٰ پان فرمائے تھو تو جے کرے تہاں خدا تعالیٰ کے جو احسان نہ رکھنو یا تہاں خدا تعالیٰ جی راہ میں اگر کچھ ڈیو تھا تو وہ کئی گنا ودھیک تھی تہاں کے واپس ملے تھو. کافی مانو اساں ضرور ڈٹھا آہن تہاں بھی اساں ڈٹھا آہن کافی مانو جن وٹ کچھ نہ ہوندو ہے ऐं उहे इन ईमान सां ॾियणु शुरू कंदा आहिनि त असां हे ख़ुदा ताला जी राह में ॾियणु शुरू था कयूं. उन्हनि वटि किथां ईंदो आहे, कीअं ईंदो आहे, असां कॾहिं कॾहिं थींदा आहियूं त हे त हीअं हो अॼु ॾिसी किथे पहुची वियो आहे. उन जे पोयां ज़रूरु इहे टेक्निक्स हूंदियूं आहिनि, ज़रूरु उहो ईमान हूंदो आहे, ज़रूरु उहा नियत हूंदी आहे. हिकु ॿी शइ जेका मां हिते कोट करणु चाहियां थी त असां वटि अक्सर जॾहिं ॾियण जी ॻाल्हि थींदी आहे त असां सिर्फ़ु उहा शइ ॾींदा आहियूं जेका असांजे इस्तेमाल में न आहे. सिर्फ़ु उहो पैसो असां ॾींदा आहियूं जेको असांखे खपे ई न, जेको असांजे सफ़ा इस्तेमाल में न आहे. असांखे लॻे थो त असां बंगला असां गाॾियूं सभु ठाहे वियासीं, हिन खां पोइ अगरि को फज़ूल शइ बची आहे उहा असां कंहिंखे ॾेई छॾींदासीं. असां कपिड़ा सिर्फ़ु उहा कढंदासीं जेका असांजे पाइण जे लाइक़ु कोन्हनि. असां मानी उहा ॾींदासीं जेका 4 ॾींहं फ्रिज में रखियलु आहे, असांजे खाइण जे लाइक़ु कोन्हे. असां शइ उहा ॾींदासीं जेका असांजी पसंदीदा इन शॉर्ट टर्म त असांजी पसंदीदा शइ न आहे, असां उहा ॾींदासीं. क़ुरान पाक जी हिकु आयत जो मफ़हूम जेको मां तव्हां सभिनी साम्हूं रखणु चाहियां थी त तव्हां तेसि ताईं नेकी खे नथा पहुची सघो जेसि ताईं तव्हां उहा शइ क़ुर्बान न कयो जेका तव्हांजी पसंदीदा शइ आहे. उन क़ुर्बानी जो हिकु झलक, उन क़ुर्बानी जो हिकु एग्ज़ाम्पल क़ुर्बानी वारी ईद ते बि असां ॾींदा आहियूं, पर उते बि हाणे मॉडर्नाइज़ेशन थी वई आहे, उते बि डिफरेंट शयूं थी वियूं आहिनि. त ज़रूरी आहे उन शइ खे बि क़ुर्बान करणु, ऐं जंहिंखे तव्हां ॾियो पिया उहा शइ इन लाइक़ु हुजे त उन जे इस्तेमाल जी हुजे घटि में घटि. इहे नंढियूं नंढियूं उहे शयूं आहिनि जेके असांखे सॼो ई साल सिखणु खपनि, पर सॼो साल न सही एटलीस्ट ही वो महीनो आहे जंहिंमें असां इन्हनि शयुनि ते ॻाल्हाए, इन्हनि शयुनि ते अमल करे, इन्हनि शयुनि खे आम करे माण्हुनि ताईं पहुचाए. शायदि उहो जेको हिकु रजिस्टर आहे जंहिंमें असांजूं नेकियूं लिखियूं वञनि थियूं, जेके काउंट थी रहनि थियूं, शायदि उन में को नालो का जॻह पंहिंजी ठाहे सघूं. ठाहिण वारा त ख़बर न आहे केतिरियूं नेकियूं करे केतिरो कुझु ठाहे विया. पहिरीं माण्हुनि जो चयो वियो आहे त ज़िंदगियूं वॾियूं हूंदियूं हुयूं त उन्हनि जी इबादतूं वॾियूं हूंदियूं, पर उन बहाने में असांखे बि इबादतुनि जा बहाना, उनखे मल्टीप्लाए करण जा बहाना अल्हम्दुलिल्लाह असांखे बि मिली रहिया आहिनि. हीउ रमज़ान हिकु बहानो आहे असां सभिनी जे लाइ त असां हिन रमज़ान में बि उहे इबादतूं करे, उहे नेकियूं करे, उहे शयूं करे, उन्हनि तमामु शयुनि खे मल्टीप्लाए करे सघूं जेके गुज़िरियल जेको क़ौमूं आहिनि उन्हनि खे जेके मिलियूं वॾी ज़िंदगी में, उहो ई हज़रत अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती जी हैसियत सां असां सभिनी खे मिली रहियूं आहिनि. ट्रांसमिशन में इंशाअल्लाह इन ॻाल्हि जो त ज़िक्र रहंदो. गॾोगॾु असां सां गॾु हिकु ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ तशरीफ़ फ़रमा आहे. मां उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी. फ़ाइका इकराम साहिबा आहिनि जेका असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि. मां गुज़ारिश करणु चाहियां थी उन्हनि खे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. ख़त्मे रसूल मक्की मदनी, ख़त्मे रसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, वल्लाह कोई नहीं. ये नूरे मुजस्सम तेरे सिवा, ए नूरे मुजस्सम तेरे सिवा, महबूब यहाँ का कोई नहीं, वल्लाह कोई
सरकार के जैसा कोई नहीं वल्ला कोई नहीं ये ख़त्म रुसल। फिरे ज़माने में चार जानिब निगार यकता तुम्ही को देखा, फिरे ज़माने में चार जानिब निगार यकता तुम्ही को देखा। हसीन देखे जमील देखे, हसीन देखे जमील देखे, पर एक तुम सा तुम्ही को देखा। ये शान तुम्हारी है आका, ये शान तुम्हारी है आका। तुम अर्श बरी पर पहुँचे हो, तुम अर्श बरी पर पहुँचे हो। ज़ीशान नबी है सब लेकिन ज़ीशान नबी है सब लेकिन, मेराज का दूल्हा कोई नहीं वल्ला कोई नहीं ये ख़त्म रुसल। मक्की मदनी कौनैन में तुम सा कोई नहीं वल्ला कोई नहीं ये ख़त्म रुसल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। वक्त आहे सलाम रमज़ान में ब्रेक जो नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। एक दफ़ो ॿीहर भलीकार तव्हांखे सलाम रमज़ान में ज़हीर हुसैन साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। ज़हीर हुसैन साहिब असां जॾहिं ॾियण जी ॻाल्हि कयूं था, ख़ैरियात जी ॻाल्हि कयूं था, स्पेसिफिकली रमज़ान जे महीने में त असांखे नज़र ईंदो ई आहे, पर हूअं बि माण्हू इन्हनि एक्टिविटीज़ में मशगूल रहंदा आहिनि, दस्तरख़ान सजंदा आहिनि, लंगर जेके आहिनि उहे बांटिया वेंदा आहिनि, खोड़ सारी प्रैक्टिसिस रहंदियूं आहिनि। सही इस्लाम में छा टीचिंग्स आहिनि ऐं छा प्रैक्टिसिस आहिनि जेके असांखे करणु खपनि? हाणे हिते हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो ईसार, क़ुरान शरीफ़ में उहो लफ़्ज़ आहे त जेको सो उन में उन हवाले सां जेको असांखे चयलु आहे त युसरून अला अनफुसिहिम वलो कान बिहिम ख़सासा, कि अहिड़ा माण्हू बि आहिनि ईसार जा मुजस्समा आहिनि, युसरून यानी ईसार जा मुजस्समा आहिनि जेके पाण ज़रूरतमंद हूंदा आहिनि पर ॿियनि खे ॾींदा आहिनि। हाणे असुलु थीम इहा आहे त ज़रूरत हू पाण वटि सभु कुझु हुजे पोइ विरहाइण ॿी ॻाल्हि आहे, पर पाण बि ज़रूरतमंद हुजनि, पाण उञा हुजनि ॿिए खे पाणी पियारे छॾनि, पाण बुखिया हुजनि ॿिए खे खाराए छॾनि, इहो वॾो आहे पई जॻह ते। सो उन हवाले सां फ़क़ति मुख़्तसर तौर ते जेकॾहिं असीं ॾिसूं त सिम्बल्स आहिनि असां वटि इस्लाम में, असांजी वॾियूं हस्तियूं आहिनि, जीअं दस्तरख़ान इमाम हसन अलैहिस्सलाम इहो बि सिम्बल आहे। उहो यानी कि इमाम हसन अलैहिस्सलाम जो दस्तरख़ान जो हज़रत अली अलैहिस्सलाम जेको सो मस्जिद में वेठा हुआ ऐं उते जेको सो हिकिड़ो शख़्स हो, उन चयो त मस्जिद मां वञी चई त को आहे हिते मूंखे खाधो खाराइण वारो, त उन शख़्स चयो जे सुकल मानी पे खाधी, चई त साम्हूं हिकिड़ो दस्तरख़ान आहे उते वञी मानी खा। हुन ॾिठो दस्तरख़ान तमामु घणो हो, उन खाधो, उन खां कुझु वरी बचाए खणी अची केॾां थो खणी वञे, त इमाम हसन इमाम हसन पुछो केॾां थो खणी, चई मस्जिद में हिकिड़ो शख़्स आहे जेको वञी वटि कुझु बि कोन्हे खाधो ऐं उन लाइ खणी थो वञा, त चई त उहो मुंहिंजो बाबू अली आहे ऐं उनजे लाइ खणी पियो वञा। सो उहो दस्तरख़ान जेको आहे असल में सिम्बल आहे। हिन वक़्तु बि दस्तरख़ान हसन जे नाले सां जेको कुझु खाधो खारायो थो वञे, इहो माण्हू खे तरग़ीब ॾिए थो त तव्हां ग़रीबनि खे ॾियो, खाधा खारायो, पाण बुखिया आहियो ॿियनि खे खारायो, इहो खाधे खे आम करियो त जीअं माण्हुनि में आदत पैदा थिए। ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जॾहिं तव्हां वटि हूंदो आहे तॾहिं त ॾियणु ॾाढो आसानु आहे, पर तव्हां ज़रूरतमंद आहियो ऐं तव्हां पंहिंजी ज़रूरत छॾे ॿिए जी ज़रूरत पूरी कयो, उनजो मक़ाम पंहिंजो आहे। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं असां, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर यादि कराइणु चाहियूं था त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो हो करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रमज़ान जी ट्रेडिशन आहे, करशी जामे शीरी जेको न सिर्फ़ु तव्हांजी मशरूबात में ऐं तव्हांजे डिज़र्ट्स में न सिर्फ़ु टेस्ट भरंदो आहे, पर इन सां गॾोगॾु जेको मिठो खाइण या पीअण सां भारीपन थियंदो आहे, करशी जामे शीरी तव्हांखे उहो बि न थियणु ॾींदो आहे। करशी जामे शीरी जेको कुदरती अर्कियात सां ठहियलु आहे, करशी जामे शीरी जेको 100% ख़ालिस आहे। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो हो तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स तव्हां सभिनी जे लाइ मेन नेशनल हाईवे ते हिकु ॾाढो ज़बरदस्त प्रोजेक्ट खणी आयो आहे
तूबा पर्ल सिटी जे नाले सां, जंहिंमें रिहाइशी प्लॉट्स बि आहिनि ऐं कमर्शियल प्लॉट्स बि तव्हांखे ॾिना वञनि था। रिहाइशी प्लॉट्स जेके 80 खां स्टार्ट थियनि था ऐं 200 गज़ ताईं तव्हांखे ॾिना वञनि था। गॾोगॾु कमर्शियल प्लॉट्स जेके 200 गज़ खां 400 गज़ ताईं तव्हांखे ॾिना वञनि था। हिननि ॾाढी ज़बरदस्त हिकु ऑफर ॾिनी आहे तव्हांखे त जेकॾहिं घटि क़ीमत वारा प्लॉट्स आहिनि 6 साल जी आसान अक़सात में तव्हांखे ॾिना वञनि पिया, पर जेकॾहिं तव्हां फुल पेमेंट करे ऐं प्लॉट ख़रीदो था त 40% डिस्काउंट ॾियण तव्हांखे मिलियो थियो। ऐं अगरि जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु सिंध टीवी जा व्यूवर आहियो, हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहियो, हिन ट्रांसमिशन जो हवालो ॾेई तव्हां ही प्लॉट वठणु वेंदो त न सिर्फ़ु उहा 40% डिस्काउंट मिलंदो, बल्कि मज़ीद 25% तव्हांखे वधीक डिस्काउंट मिलंदो। जेकॾहिं तव्हां हींअर असांखे ॾिसी रहिया आहियो, हिन प्रोग्राम जो हवालो ॾेई तव्हां हिन प्रोजेक्ट जी तरफ़ वञो था। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन जे इख़्तिताम में कुझु ॻाल्हियूं जेके मां करणु चाहियां थी, जेके ॻाल्हियूं जेके असां तमामु ट्रांसमिशन में कयूं आहिनि। जॾहिं तव्हां कुझु बि ॾियण जी ॻाल्हि कंदा आहियो, ख़ैरात करण जी ॻाल्हि कंदा आहियो, ख़ुदा जी राह में कुझु बि ॾियण जी ॻाल्हि कंदा आहियो, असां बहस ते इंसान असां ज़ाहिर ज़हन में सभिनी खां पहिरीं शइ इहा ईंदी आहे त असां पैसे वारी फाइनेंशियल तौर ते कंहिंखे मदद कयूं, फाइनेंस में असां स्ट्रॉन्ग हूंदासीं त असां कयूं। पर जॾहिं ॾियण जी ॻाल्हि अचे थी त उते किथे मूं लिखणु पियो त ॾियणु त उहो बि आहे जेको तव्हां इल्मु कंहिंखे ॾियो था, ॾियणु त उहो बि आहे जेको तव्हां दिलासो कंहिंखे ॾियो था, ॾियणु त इहो बि आहे जेको तव्हां सही सलाह कंहिंखे ॾियो था। मुफ़्त जा मशवरा त असांखे मिलंदा रहंदा आहिनि, पर जेका तव्हां सही सलाह ॾियो था इहो बि उन ॾियण में अचे थो। गॾोगॾु हिकु ॿी प्रैक्टिस जेका असां वटि अक्सर थींदी आहे त असां जॾहिं ॾींदा आहियूं त असांखे लॻंदो आहे त असां ॾेई रहिया आहियूं। हिकु फ़ख़्रु, हिकु गुरूर, तौबा नऊज़ बिल्ला, उहो अंदरि में ईंदो आहे त हीअ असां ॾेई रहिया आहियूं। हालांकि त जेको तव्हां वटि अचे थो इन ॻाल्हि ते हिकु पुख़्तो ईमान मुंहिंजो बि आहे ऐं शायदि हर मुसलमान जो हुजणु खपे, शायदि छा यकीनन हुजणु खपे त जेका शइ तव्हां वटि अचे थी उहा उन हिसाब सां ई अचे थी, त जेका शइ तव्हांजी ज़रूरत पूरी करे थी ऐं उन खां पोइ जिन माण्हुनि जी ज़रूरत पूरी करे थी उहा शइ आई ई उन जे लाइ आहे। कॾहिं कॾहिं असांखे ख़बर न हूंदो आहे त कंहिं माण्हू जे करे तव्हां वटि तव्हांजी जेका इनकम आहे उहा वधी रही आहे। तव्हां पंहिंजी इनकम मां को हिसो कंहिंजे लाइ मुख़्तसिर करे छॾंदा आहियो, महदूद करे छॾंदा आहियो त मुंहिंजी इनकम जो हेतिरो हिसो हिन माण्हू ॾांहुं वेंदो, या कंहिं यतीम जी तव्हां किफ़ालत कंदा आहियो, कंहिं बेवा जी किफ़ालत कंदा आहियो, उन जो हिकु हिसो तव्हांजे बजट में अची रहियो हूंदो आहे ऐं तव्हां पाण बि इन ॻाल्हि खां वाक़िफ़ु न हूंदा आहियो ऐं उहो तव्हांखे लॻंदो आहे त शायदि उहो तव्हां पंहिंजे पैसनि मां पिया ॾियो, हालांकि उहा पैसा तव्हां सिर्फ़ु हिकु ज़रियो आहियो। उहा कमाई, उहा शइ, उहो वक़्तु, जेको बि कुझु तव्हां ख़ुदा ताला जी राह में तव्हां ॾेई रहिया आहियो, उहो महदूद ई इन लाइ कयो वियो आहे ताकी उहो ॿिए कंहिंखे मिली सघे। आख़िर में असां सां गॾु हिकु ॿी ख़ूबसूरत आवाज़ आहे जेका तशरीफ़ फरमा आहे, मोना खुरम साहिबा आहिनि जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। आख़िर में इंशाअल्लाह उन्हनि जो आवाज़ शामिल कंदासीं। गॾोगॾु मूं वटि करशी जामेशरी जो हिकु गिफ्ट हैम्पर आहे जेको मां ॾियणु चाहियां थी पंहिंजे महिमान खे। असां गॾु ज़हीर हुसैन हैदरी साहिबु तशरीफ़ फरमा हा, उन्हनि ताईं मां हीउ गिफ्ट हैम्पर ॾियणु चाहियां थी। ज़हीर हुसैन साहिबु तव्हांजे लाइ करशी जामेशीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे उनजो गिफ्ट हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो। गॾोगॾु करशी जामेशीरी जो दस्तरख़ान बि इंशाअल्लाह कुझु ई देरि में तव्हां ई मां गॾु सजाईंदासीं। डिफरेंट जॻहियुनि ते जेको अफ़्तार जो वक़्तु आहे उहो थियणु स्टार्ट थी वियो आहे। कुझु देरि में असांजो कराची में बि इंशाअल्लाह अफ़्तार जो वक़्तु थींदो। इन सां गॾोगॾु मूं वटि हिकु ॿियो गिफ्ट हैम्पर आहे ऐं ज़हीर हुसैन साहिबु तव्हां खां ज़रूरु मां इहो पुछणु चाहींदमि त हीउ जेको गिफ्ट हैम्पर आहे उहो असांजे कंहिं नात ख़्वाह खे वञणु खपे? तव्हां मूंखे जेको वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे। हुअसि त मां पर मूं पंहिंजी सीट शिफ्ट करे छॾी, मां हीअ ज़िमेदारी शिफ्ट करे छॾी। मूं सभिनी जो जेको सो छा त आवाज़ ॿियनि जा किन जा ॿुधा किन खां देरि सां आयसि इन करे, पर आउं सम्झां थो त जेको सो ई मैडम जेका आहे उनजो आवाज़ जेको सो मोना साहिबा जी तरफ़, ठीकु आहे जी, मोना साहिबा जी तरफ़ हिकु ॿियो गिफ्ट हैम्पर आहे करशी जामेशीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे उनजो गिफ्ट हैम्पर। मूंखे ख़बर न आहे। अगरि असां जॾहिं बि तव्हां ज़िक्र जी ॻाल्हि कंदा आहियो, ज़िक्र ख़ुदा, ज़िक्र मुस्तफ़ा जॾहिं थींदो आहे हेॾनि महफ़िलनि में थींदो आहे, मुंहिंजो हमेशह इहो यकीन हूंदो आहे त ज़िक्र केरु बि कंदो आहे। ॾिसो उहा जेका मिसाल जेका हज़रत बिलाल जे
अज़ान में आहे, उहा बि असांखे इहा टीचिंग ॾिए थी त ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे उहो ख़ूबसूरत ई हूंदो आहे, कंहिं अंदाज़ में हुजे पर ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे उहो ख़ूबसूरत ई थींदो आहे। हा, हिकु रिवायतनि हिकु प्रैक्टिस आहे जेका असां कयूं था, ऐं रिवायतनि ही कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके असां कयूं था। तव्हां सां मुलाक़ात इंशाअल्लाह करशी जे दस्तरख़ान में कंदासीं। वेंदे वेंदे असां सां गॾु मोना खुरम साहिबा तशरीफ़ फ़रमा आहिनि, उन्हनि जो आवाज़ शामिलु कंदासीं। नाज़रीन, तव्हांजी वॾी महिरबानी असां सां गॾु हुजण जे लाइ, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी असां सां गॾु हुजण जे लाइ, वक़्तु कढी असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियण जे लाइ। इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी, तव्हांखे असां सां गॾु रहणो आहे, छो त करशी जामेशी जो दस्तरख़ान सजणो आहे। मुलाक़ात थींदी उन ते, तेसि ताईं सभिनी खे इजाज़त ॾींदा मोना खुरम साहिबा जी आवाज़ में। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। हो करम की अब नजर या रहमतल लिल आलमीन, हो करम की अब नजर या रहमतल लिल आलमीन। दो मदीने का सफ़र या रहमतल लिल आलमीन, दो मदीने का सफ़र या रहमतल लिल आलमीन। तुम हो दो आलम की रहमत, रब का ये फरमान है। तुम हो दो आलम की रहमत, रब का ये फरमान है। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। दो मदीने का सफ़र या रहमतल लिल आलमीन। रात दिन बस ज़िक्र तेरा ही मनाते जाए हम, रात दिन बस ज़िक्र तेरा ही मनाते जाए हम। दो हमें ऐसा जिगर या रहमतल लिल आलमीन, दो हमें ऐसा जिगर या रहमतल लिल आलमीन। कितना प्यारा मज़हब-ए इस्लाम हमको मिल गया, कितना प्यारा मज़हब-ए इस्लाम हमको मिल गया। इसकी हम कर लें क़दर या रहमतल लिल आलमीन, इसकी हम कर लें क़दर या रहमतल लिल आलमीन। हो करम की अब नज़र या रहमतल लिल आलमीन। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम TV HD इस्लामिक, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।